नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध हेल्थ केयर कमीशन पारां अतई ख़िलाफ़ टीम लीडर डॉक्टर इक़बाल हुसैन चांडियो, डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल जी सरबराही में छापा हणी, जंहिंमें बांदी रोड, गचेरो रोड, दादू रोड, दर्स रोड ऐं डॉक्टर्स कॉलोनी शामिल है। छापे दौरान 10 खां मथे अतई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं बंदि कराए ताला हणी सील कयूं वयूं आहिनि। इन मौक़े ते टीम लीडर डॉक्टर इक़बाल हुसैन चांडियो चए त सिहत खाते पारां जोड़ियल कमीशन जूं टीमूं कंहिं बि सूरत में अतई डॉक्टरनि खे बख़्श न कंदियूं। असां छापनि दौरान क्लिनिकनि खे सील करे रहिया आहियूं, जंहिंजी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में ॾिनी वेंदी। असां वार्निंग पिणु ॾियूं था त अतई डॉक्टर गैर कानूनी क्लिनिकूं बंदि कनि, ॿी सूरत में खेनि कानून मूजिबि क़दम खणी सज़ा ॾिनी वेंदी। जॾहिं त छापनि दौरान केतिरे अतई डॉक्टर क्लिनिकूं बंदि करे फरार थी आहिनि, जिन क्लिनिकनि खे पिणु सील कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।